जारी मदद सभी प्री प्यारों दोस्तों के सही सागर शाह तरफा दोस्तों जी तई असां जो सुपर हिट एल्बम अदा मुमताज़ मोलाई साहब जो एल्बम नंबर 33 जिनकी रिकॉर्डिंग फाइनल कई आहे ख़ैर सां दुबई जो ही शो थींदो असांजो इंशाल्लाह हिन में जेके असां सिलेक्शन शहर आहियूं वहीद हकरो साहब ज़ुल्फ़कार मंगी ऐं मुंहिंजी सिलेक्शन आहे चीफ सिलेक्शन ऐं तमामु सुठो बहितरीनु एल्बम थियो आहे शादाब स्टूडियो में ऐं दुआ कजो हिन जो शो बि तमामु सुठो थिए दुबई में पाकिस्तान में अलॻि थींदो पाकिस्तान में शो अलॻि थींदो इंशाल्लाह ताला कुझु गीत हिते बि थींदा हितां जे शहरनि जा ऐं सभिनी जी महिरबानी प्री प्यारनि दोस्तनि जी जेके असां शहर गॾु आहिनि पाकिस्तान में या दुबई मां सऊदी मां सभिनी जा लख थोरा ॼण महिनतूं कयूं कैसेट ते एल्बम ते वॾी महिरबानी लख लाइक़ दोस्तों। पर हिन एल्बम में इहो सागर छा हिकिड़ी नई ॻाल्हि आहे मोलाई साहब रखी आहे त जेके दुबई जा शाइर आहिनि दुबई जा कलम उन्हनि जे लाइ दुबई अची रहिया आहिनि दुबई में शो थींदो उन में पाकिस्तानी शाइर न थींदो पर जॾहिं पाकिस्तान मोटींदासीं त पाकिस्तानी शाइर हूंदा हिकु दुबई जो एल्बम ॿियो पाकिस्तान जो एल्बम ॾिसूं था हाणे इहो एल्बम कहिड़ो हिट थो वञे दुबई वारो या सऊदी वारो इहो तव्हां दोस्तनि ते छॾियो था ऐं हीउ मुक़ाबिलो सख़्तु आहे दुबई ऐं पाकिस्तान जे शाइरनि जो ऐं दोस्तो हीउ एल्बम हिकिड़ो ई आहे एल्बम नंबर 33 हिन जा ॿ हिसा आहिनि हिकिड़ो दुबई जो हिसो आहे हिकिड़ो पाकिस्तान जो हिसो आहे ऐं इंशाल्लाह मुक़ाबिलो सख़्तु आहे अलाह करे जेको आहे सो कामयाबियो माणींदासीं पाकिस्तान जे शाइरनि बि तमामु वॾी महिनत कई आहे दुबई जे शाइरनि बि तमामु घणी महिनत कई आहे हाणे ख़ासि करे जेको स्टूडियो जी महिनत कंदो आहे ख़ासि करे मोलाई साहब ते असां ते मूं बि 3-4 गीत रिकॉर्ड कया पर कमाल मूंखे मज़ो आयो इशफाक भाई शादाब नामी काफ़ी आहे ऐं जेके दोस्त आहिनि शादाब चैनल खे सब्सक्राइब कंदा आहिनि उनजी महिरबानी जेके उन्हनि खे उहो मोकिलनि था स्ट्राइक छा उनखे गुज़ारिश कंदा त ईअं न कयो पंहिंजो सिंधी चैनल आहे असांजा गाना ॿुधनि असांजा परस्तार ॿुधनि ख़ुशि थियनि इहे हरकतूं छॾियो ॾिस त बहितर आहे वधीक तव्हांखे अलाह पंहिंजी सम्झ ॾींदी वरी महिरबानी रख लाइक़ शादाब स्टूडियो जे हिन चैनल खे नओं चैनल ठहियो आहे साईं जन जो हिन खे सब्सक्राइब कयो ऐं जेको आहे हुनखे लाइक शेयर कयो वॾी महिरबानी ऐं इहा हक़ीक़त आहे त ज़ाहिर आहे इहा हक़ वास्ता सभु शादाब स्टूडियो जा आहिनि ऐं असांजा आहिनि हिन खे केर बि स्टाइल जेको दोस्त लॻाइनि था इहे ग़लति था कनि हीउ मुंहिंजो पंहिंजो ज़ाती चैनल आहे शादाब चैनल हिन खे जेकर तव्हां स्टाइल लॻाईंदव या कुझु बि कंदव त ज़ाहिर आहे मुंहिंजा गीत तव्हां ताईं कीअं पुॼी सघंदा सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश कंदुसि त अहिड़ियूं हरकतियूं घटि कयो ऐं सिर्फ़ु शादाब स्टूडियो चैनल तां मुंहिंजा गाना तव्हां ॿुधी सघो था थैंक यू।